बाबा छा था समझो जो सिकंदर यो कम कंदो आहे त वॾो बुखियो ऑफिसर पैसनि जे करे पंहिंजे पीउ खे ई बख़्श न कंदो उहे ख़ानू खे कीअं बख़्श कंदो को साईं मां चवां थो वरी बि ॻाल्हाए ॾिसोसि हा ॻाल्हाए था ॾिसोसि बनी ते वञा पियो को कमकार हुजे त ॿुधाए छॾियो 2 मिंट तस हेलो हा सिकंदर खान कम त थी वेंदो न कीअं बि करे ख़ानू जा 2-3 माण्हू लेटायो मां पंहिंजा माण्हू घुराए थो वठां सिकंदर खान जेको बि विच में अचे हुनखे खोटींदो वञ अहिड़ो मौक़ो वरी कॾहिं बि न मिलंदई पोइ असांखे इजाज़त न ज़मीन ते वञण जी का बि ज़रूरत न आहे जेके बि पंहिंजा माण्हू होॾे वियल आहिनि उन्हनि खे न्यापो करे घुराए वठ ख़ैर त आहे न बाबा साईं हाणे वधीक ॻाड़ी न आण तोखे जेको चयो अथसि उहो ई कर जल्दी वञ बाग वारे नंबरनि ते जेके बि असांजा हमरा मौजूद आहिनि उन्हनि खे जल्द मां जल्द घुराए वठ हल निकिर हाणे ख़बर पवंदी ख़ानू तोखे हाणे ख़बर पवंदी तोखे त मूसा खान जो वेर कारी हरते पेर बाबा अली अकबर असां वारे हमरा न लाइ छो देर कई आहे अजीविदार मूं सुबह वारी आरस बि त छॾे न मजू हेॾे वञे पियो हिनजे पोयों हलण में को बि फ़ाइदो न आहे इहो उहो ई बहितर ईंदो हेॾा त ॻोठ आहिनि हेॾा हलण मां को बि फ़ाइदो न पवंदो असांखे बेवकूफ़ बनाइण लाइ ॻोठ जे भर पासे वारे बागनि में लिकंदा हूंदा अचो मूंसां सही सही
सिकंदर खान तो तमाम गलत कयो आहे, तमाम गलत। सर इन में मुझे को भी ॾोह न आहे। तुझो ॾोह नाही त पोइ कंहिंजो ॾोह आहे? सर मूं 2-3 चकर उन्हनि खे वार्निंग ॾिनी, पर हुननि हथियार फिटी करण जे बजाय असांजे मथां फायरिंग कई। सर जेकर असां उन्हनि जे मथां फायरिंग न कयूं आहे त हुननि जी जॻह ते असांजा जवान ज़ख़्मी हुजनि हा, ऐं ख़ानूअ जी हारीअ जी जॻह ते अॼु तव्हां मुंहिंजो लाश दफ़नाए रहिया हुजो। पर खान जो चवणु आहे त पहिरियां गोलियूं तव्हां हलायूं। सर हिक मुजरिम जी ज़बान ते हू मुजरिम नाहे, पंहिंजे गुनाहनि जी सज़ा काटे चुको आहे। कुझु बि हुजे सर, जेकर तव्हांखे मुंहिंजे मथां एतबार न आहे त तव्हांखे मूंखे इन ऑपरेशन ते मोकिलणु न घुर्जे। सिकंदर खान असां हिते अमन कराइण चाहियूं था, पर जे तव्हां ईअं ग़लति क़दम खणंदव त हितां जो अमन बर्बाद थी वेंदो। सर चयुमि त हिन में मुंहिंजी का बि ग़लती न आहे। मूं खान खे मञाए वरितो आहे, पर जे हू कोर्ट में वियो त तव्हांजी नौकरी खे केर बि बचाए न सघंदो। सर वञे दोस्त कोर्ट में, हितां जे अमन ख़ातिर मूं छा न आहे कयो। पंहिंजे सिर ते गोलियूं खाधियूं अथऊं, पंहिंजे ख़ानदान जूं कुर्बानियूं ॾिनियूं अथऊं। इन एवज जेकॾहिं मूंखे इहो इनाम मिलंदो त पोइ मूंखे क़बूल हूंदो। फ़िलहाल ऑपरेशन खे कैंसिल कयूं था। तव्हां वॾा आहियो, तव्हांजी मर्ज़ी, पर मुजरिमनि खे असां अची थोरो कयो आहे। जे ऑपरेशन जारी रहियो त अञा माहौल ख़राब थींदो। तव्हां जवाननि खे वापसि घुरायो। बाक़ी मां दिलावर सां मिली उन मथां ज़ोर रखां थो त पंहिंजा हमरा असांजे हवाले करे। ओके सर। अम्मा, ओ अम्मा, ओ जी चवाए मुंहिंजी अम्मा जी। अम्मा अदी जी शादी वारे ज़िद तां लथी आहियां या अञा न? तूं ई सोच, अञा मां मां आहियां, जीअरी वेठी आहियां, कुझु न कुझु करे वठंदसि। पर जे मां अखि बूटी त मुंहिंजे वए खां पोइ तोखे त पंहिंजो वरो घर आहे, वञी मुड़ुस जे कुल्हनि ते चढ़ंदी आहे। अमड़े बाक़ी रही हीअ, सो हिन जो छा थींदो? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमड़े मुंहिंजी सोनीअ सां दुश्मनी त कान्हे न, मूंखे इहा ई ॻारण थो ॻारे पियो। अम्मा सोणी मूंखे पंहिंजे जीअ जिंद खां वधीक प्यारी आहे, पर मां छा कयां? मां आहियां, सभु सोचा मूंखे ई त थियनि थी। हाणे सोणीअ खे सम्झाए त सम्झाए केरु? अम्मा तूं सोणी जे करे परेशान न थी, जेको अदी जे नसीब में हूंदो न उहो ई थींदो। तूं खणी लख कोशिशूं कर, पर सोणीअ जे नसीब खे त नथी हटाए सघी न। अम्मा जे माण्हू नसीब ते छॾे घर वेही रहंदो न त बुखुनि खां सवाइ ॿियो कुझु बि हुनजे नसीब में न हूंदो। इन करे पंहिंजे नसीबनि जे लाइ कुझु ठाहिणु घुर्जे। अम्मा जेकर तुंहिंजो हरूभरू इहो ई इरादो आहे न त पोइ तूं अदी ते ज़ोर न भर, मां पाणे पंहिंजे मुंहं सां मञाईंदीमांसि। तूं छा मञाईंदीअ समड़? मां को हुनजी दुश्मन आहियां जो मुंहिंजो चवणु नथी वठे? तूं त दुश्मन न आहेसि, पर सोणी शादी जे नाले खां बेज़ार आहे, बेज़ार। उहा मां इहो सभु कुझु इन करे सोणीअ खे पहिरियों मुड़ुस ई अहिड़ो मिलियो जो राति ॾींहं सोणीअ जे मथां ज़ुल्म करण लॻो। इन करे सोणी शादीअ जे नाले खां ई बेज़ार थी वई आहे। उहा मां, पर हिन चकर अहिड़ो मुड़ुस कोन मिलंदुसि। हाणे जेको छोकिरे सां शादी पई करायांसि उहो त अहिड़ो हो मां जो सोणीअ जा पेर धोई पीए। पर हिन मोए मज्जूअ खे केरु मुंहुं ॾींदो? इहो जान छॾींदो त अदी जी शादी थींदी न। ओ अम्मा तूं हाणे रुगो वञी छोरीअ खे राज़ी कर, बाक़ी मज्जूअ जे निड़ीअ ते लत ॾियण वारा घणा ई आहिनि। अहिड़ी मुंडी मरोटींदसि जो उते पियो फथ कंदो, चुरण जोगो न रखंदो। छा करे आयो आहियां? वकील सां मिली आयो आहियां। छा चयो वकील? तुंहिंजी ॿाहिरां ई ज़मानत कराए वठंदुसि। मां पण इहो ई चाहियां थो। इस्पताल खां पोइ असांखे ॻोठ हलणु घुर्जे, किथे ईअं न थिए जो मूंखे जेल जो मुंहुं ॾिसणो पवे। ईअं न थींदो, इस्पताल खां पोइ ॻोठी ई हलंदासीं। अॻु वॾो आयो छा? हा। छा पियो चए? चए पियो त जल्द हाकिम खान सां गॾु तुंहिंजो बिस्तरो बि लॻाइणो पवंदो। हाणे कंहिंजो बिस्तरो लॻे थो ऐं कंहिंजी क़बर खोटिजे थी, इहो जल्द ॿुधाईंदासीं, जल्द। जेका बाहि अदा ऐं बाबा जे पोयां ॿारी अथमि, जेकॾहिं हुनखे थोरो बि थधो थियणु ॾिनुमि त वरी कोटनि में बंदि थी रहणो पवंदो। इन ई करे उन बाहि खे मचाइणो पवंदो, पोइ वञी कुझु आज़ादी मिलंदी।
छो अजायो एतिरो सोचे थी सोचे सोचे पंहिंजे दिमाग़ जो रकू सुकाए छॾींदी। अम्मी इहे अजायूं सोचूं न आहिनि। अम्मा अजायूं न त वरी कहिड़ियूं सजायूं सोचींदी हूंदी। जेकॾहिं पंहिंजे लाइ कुझु सोचां थी त उहे सोचूं अजायूं थी वयूं। पंहिंजे लाइ सोच पर उहो सोच जेतिरी तोखे इजाज़त मिली सघे। उहो ई त सोचां पई त मूंखे केतिरी आज़ादी मिलणु घुरिजे। सिकंदर जी असां सां कहिड़ी दुश्मनी आहे, कहिड़ी दुश्मनी आहे सिकंदर जी असां सां जेका उहो सज़ा निभाए पियो। हा खान इहो समूरो कमु मूसा खान जो हूंदई, मूसा खान जो। सिकंदर खे पैसा कराए असांजे मथां हमलो करायो अथई। मूसा खान त इन्हनि छिछुरनि हरकतुनि खां कोन थो मुड़े, पर इहो सूबेदार सिकंदर इहो त पंहिंजे कानून जे दायरे में रहे हा न। हा बाबा साईं अॼुकल्ह कानून खे केरु थो ॾिसे बाबा, सभु को पंहिंजा खीसा भरण में पूरो आहे बाबा। रमो फल पंहिंजा खीसा भरे वठे पंहिंजा इहे खीसा सिकंदर खान, पर जॾहिं न घुमरी ॾिनीमांसि त पोइ ख़बर पवंदसि त जवाननि सां फिटण जो जाम छा हूंदो आहे। बाबा साईं मूसा खान भी इहो ई चाहे थो त असां वरी रूपोशियारी ज़िंदगी अख़्तियार कयूं। इहा त मूंखे बि ख़बर आहे गुल, ये जगह न ज़मीन सां ख़रीद कई आहे। इहा मूसा खान जे अखियुनि में कंटो लॻल आहे, कंटो। इन्हीअ करे बाबा साईं मूसा खान असां सां कॾहिं बि न ठहंदो। असांखे बि ज़रूरत नाहे जो अॼु मूसा खान खे मिंथू कयूं त असां सां न फिटा। पर रमो जेकॾहिं न इहो कमु मूसा खान कयो आहे, यादि रख त हिनखे भरपूर जवाब ॾिनो ईंदो। कमु छोरो न मूसा खान जो थियल आहे कान। जेकॾहिं हुनखे मुंहुं तोड़ जवाब ॾियणो आहे न त कमु अहिड़ो कयूं जीअं कानून जी नज़रनि में ॾुआरी न बणिजूं। छो त मूसा खान इहो ई चाहे थो जीअं असां अगराई कयूं ऐं कानून जे ज़ोर ते असांखे अंदरि कराए। असां बि हाणे कमु इहो ई कंदासीं जेका मूसा खान रांदि असां सां खेॾे पियो। बाबा साईं हाणे हिकिड़ी धमाल मूसा खान जे माण्हुनि खे वॼायूं बाबा। जब त थोरा कन कन बाबा। असां त घणो ई सब्र कयोसीं, पर हाणे उहो सब्र असांखे गिची में पइजी वियो आहे खान। हाणे इहो सोच त मूसा खान खे कीअं जवाब ॾिजे। जवाब ॾींदासीं अकबर। जीअं ई मौक़ो मिलो न त मूसा खान जा सभु अमरा ॿधी खणी हिते ईंदासीं। ॾिसूं त मूसा खान उन्हनि खे छॾाइण लाइ कहिड़ो तो कदम खणे। छो त हुनखे ख़बर न आहे त खान कुरड़ी हिकु हलाईंदो आहे, हिकु। काॾे हलण जो प्रोग्राम आहे? फिलहाल हिते ई देरो जमायूं था, वॾे फोन जो इंतजार कयूं था, पोइ ख़बर पवंदी त काॾे हलण जो इरादो आहे। ऑपरेशन हलंदड़ आहे या ख़तम थियो, इहा बि फोन करे वॾे खां पुछा कर। का बि अहिड़ी ॻाल्हि थी त वॾो फोन करे असांखे आगाह कंदो। जेकॾहिं हिते देरो जमायूं था न त पुलिस जी पहुच खां परे न आहियूं ऐं कंहिं बि वक़्तु हिते पहुची सघे थी। कुझु वक़्तु हिते आराम था कयूं, पोइ मां वॾे खां फोन करे हाल वाल वठां थो। कुझु आराम करे वॾे खां हाल वाल वठिजो, ज़रूरत पई त पोइ अॻिते निकिरी वेंदासीं। बाबा साईं जेकॾहिं न कारे टिंडण खे त मारे शहर भॼाए कढे न पोइ तूं त मुंहिंजे सिर जो साईं छॾ। हिन माकोड़े सां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे? बाबा साईं ने माकोड़े जी ॻाल्हि ई न पुछ। जिते तो चकू हुजे न उतो कढण जो नालो ई नथो वठे पियो। तूं भली करे मुंडी मरवड़े छॾियोसि न त बि कोन थो छॾे। गुलाम क़दर तोखे रंजायो अथई छा? बाबा साईं जेकॾहिं हिन माकोड़े खे तो मारे मुंहिंजो भॼाए न त मां त सॼी ज़िंदगी तुंहिंजी गुलामी कंदुसि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ सॾु कर हिन माकोड़े खे त भॼांसि डंगू। कारा ओ कारा छा आहे? हेॾे मुड़े हेॾे। अरे मूंखे कमु आहे, मां शहर पवञा बुख ते।
शब पंहिंजी मौत खे दावत ॾी अची थो हेॾे या कया कदर फेड़ो बाबा चादो रुगो ॾाइण जो मुंहुं ॿिए तरफ़ कयो बुख ते हुकुम कयो कहिड़ो कमु कार आहे करा शहर न वञ वापसि ॻोठ वञ ॻोठ वापसि छो वञा हाणे पंहिंजा टीट कपिड़ा खण ऐं तो हले वञ वरी वापसि ॻोठ जो रुख न कजाए हुकुम त ईअं थो ॾे ॼण ॻोठ तुंहिंजो हुजे बुख ते हाणे ॻोठ छॾे निकिरी थो या विझा भंग में रंग निकिरां थो बाबा साईं बुख तो निकिरां थो न खोले ॿुधी छॾ जेकॾहिं इहा ॻाल्हि वॾे रस सां कई अथई न त पोइ वॾी क़बर खोटे तोखे उन में पूरे छॾींदोमांइ साईं वञा थो वञा वरी ॻोठ वापसि न ईंदुसि बुख ते वातारो कारतूस गुलाम कादिर हाणे त ख़ुशि आई न वॾो आयो सोणीअ सां शादी करण वारो बाबा साईं कुर्ब हाणे त रस्तो ई साफ़ लॻो पियो साफ़ लॻो
बाबा छा था सम्झो त सिकंदर इहो कमु कंदो? आहे त वॾो बुखियो ऑफिसर, पैसनि जे करे पंहिंजे पीउ खे ई बख़्श न कंदो, पोइ ख़ानू खे कीअं बख़्श कंदो? पोइ साईं मां चवां त वरी बि ॻाल्हाए ॾिसोसि। हा ॻाल्हाए था ॾिसोसि। बनी ते वञा पियो, को कमकार हुजे त ॿुधाए छॾियो। ॿ मिंट तर्स। हेलो, हा सिकंदर खान, कम त थी वेंदो न? कीअं बि करे ख़ानू जा 2-3 माण्हू लेटायो। मां पंहिंजा माण्हू घुराए थो वठां सिकंदर खान, जेको बि विच में अचे हुनखे खोटींदो वञ। अहिड़ो मौक़ो वरी कॾहिं बि न मिलंदई, कॾहिं बि न मिलंदई। असांखे इजाज़त न, ज़मीन ते वञण जी का बि ज़रूरत न आहे। जेके बि पंहिंजा माण्हू होॾे वियल आहिनि उन्हनि खे न्यापो करे घुराए वठ। ख़ैर त आहे न बाबा साईं। हाणे वधीक ॻाड़ी न आण, तोखे जेको चयो अथसि उहो ई कर। जल्दी वञ, बाग वारे नंबर ते जेके बि असांजा हमरा मौजूद आहिनि उन्हनि खे जल्द मां जल्द घुराए वठ। हल निकिर। हाणे ख़बर पवंदी ख़ानू तोखे, हाणे ख़बर पवंदी तोखे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। बाबा अली अकबर, असां वारे हमरा न लाइ छो देर कई आहे? अची विदा रमू, सुबुह वारी आरस बि त छॾे न। मजू हेॾे वञे पियो। हिनजे पोयों हलण में को बि फ़ाइदो न आहे, इहो उहो ई बहितर ईंदो। हेॾा त ॻोठ आहिनि, हेॾा हलण मां को बि फ़ाइदो न पवंदो। असांखे बेवकूफ़ बनाइण लाइ ॻोठ जे भर पासे वारे बागनि में लिकंदा हूंदा। अचो मूंसां। सही सही। सिकंदर खान तो तमाम गलत कयो आहे, तमाम गलत। सर हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। तुंहिंजो ॾोह नाही त पोइ कंहिंजो ॾोह आहे? सर मूं 2-3 चकर हुननि खे वार्निंग ॾिनी, पर हुननि हथियार फिटी करण जे बजाए असांजे मथां फायरिंग कई। सर जेकॾहिं असां हुननि जे मथां फायरिंग न कयूं आहे त हुननि जी जॻह ते असांजा जवान ज़ख़्मी हुजनि हा, ऐं ख़ानूअ जी हारीअ जी जॻह ते अॼु तव्हां मुंहिंजो लाश दफ़नाए रहिया हुजो। पर खान जो चवणु आहे त पहिरियां गोलियूं तव्हां हलायूं। सर हिक मुजरिम जी ज़बान ते हू मुजरिम नाहे, पंहिंजे गुनाहनि जी सज़ा काटे चुको आहे। कुझु बि हुजे सर, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे मथां एतबार न आहे त तव्हांखे मूंखे इन ऑपरेशन ते मोकिलणु न घुर्जे। सिकंदर खान असां हिते अमन कराइण चाहियूं था, पर जे तव्हां ईअं ग़लति क़दम खणंदव त हितां जो अमन बर्बाद थी वेंदो। सर चयुमि त हिन में मुंहिंजी का बि ग़लती न आहे। मूं खान खे मञाए वरितो आहे, पर जे हू कोर्ट में वियो त तव्हांजी नौकरी खे केर बि बचाए न सघंदो। सर वञे ॾोस कोर्ट में, हितां जे अमन ख़ातिर मूं छा न आहे कयो। पंहिंजे सिर ते गोलियूं खाधियूं, पंहिंजे ख़ानदान जूं कुर्बानियूं ॾिनियूं। हिन एवज़ जेकॾहिं मूंखे इहो इनाम मिलंदो त पोइ मूंखे क़बूल हूंदो। फ़िलहाल ऑपरेशन खे कैंसिल कयूं था।
तव्हां वॾा आहियो, तव्हांजी मर्ज़ी, पर मुजरिमनि खे असां अची थोरो कयो आहे। जे ऑपरेशन जारी रहियो त अञा माहौल ख़राब थींदो। तव्हां जवाननि खे वापसि घुरायो। बाक़ी मां दिलावर सां मिली उन मथां ज़ोर रखां थो त पंहिंजा अमरा असांजे हवाले करे। ओके सर।